Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. ओपोज़िशन जो इतिहाद PDM गुजरांवाला खां पोइ कराची में सियासी ताक़त जे मुज़ाहिरे लाइ तैयार। जिना ग्राउंड ते पीपल्स पार्टी जी मेज़बानी हेठि जलसे में 50,000 खां वधीक कुर्सियूं रखियूं वयूं। पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं JUI सूधो ओपोज़िशन इतिहाद में शामिल ॿियनि जमातनि जे काफ़िलनि तरफ़ां जिना ग्राउंड ते पहुचण जो सिलसिलो जारी। हैदराबाद, लाड़काणो, दादू, सखर, ठट्टो, टंडो मोहम्मद ख़ान, मटियारी, कोठड़ी, जामशोरो ऐं ॿियनि शहरनि खां निकितल काफ़िलनि जे जलसे खां आमद जारी। जलसे के मौलाना फजलुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ ख़िताब कंदा। जलसे जी सिक्योरिटी लाइ 50,000 खां वधीक पुलिस अहलकार मुक़रर। एक हारे हुए शख्स की तकरीर थी वो, जिसको बहुत गुस्सा था, लेकिन मियाँ साहब ने तो उनको एड्रेस किया ही नहीं। मियाँ साहब ने कहा था कि ये आपका खेल है, आप इसमें से बाहर हैं। ये बड़ों की लड़ाई में छोटों का कोई काम नहीं। कराची जे जिना ग्राउंड ते PDM जे जलसे में शिरकत लाइ पहुतल मरियम नवाज़ तरफ़ां मज़ार क़ायद ते हाज़री। मरियम नवाज़ पार्टी अॻवाननि सां गॾिजी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना जी मज़ार ते दुआ घुरी। मरियम नवाज़ कराची एयरपोर्ट खां काफ़िले जी सूरत में मज़ार क़ायद पहुती। वॾे तइदाद में लीगी काकरनि तरफ़ां मरियम नवाज़ जी गुलनि जी वर्खा ऐं रक़्स सां अचियां। उठनि जी रैली भी लीगी काकरनि जे काफ़िले में शामिल थी वई। मरियम नवाज़ चयो आहे त हिकु हारायल शख़्स जी तकरीर में कावड़ भरियल हुई। हुकूमत खे हिन वक़्तु कुझु बि नज़र न अची रहियो आहे। इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में सभु कुझु नज़र अची वेंदो। असां पहिरीं बि गिरफ़्तारियूं भोगियूं आहिनि, हाणे गिरफ़्तारियुनि जो ख़ौफ़ न आहे। वज़ीर आज़म कंहिं ॿिए खे धमकियूं ॾे। गुजरांवाला जलसे के ख़िताब दौरान नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म सां मुख़ातिब न हो। मियाँ साहब इमरान ख़ान खे चयो त वॾनि जी वेढ़ में तव्हांजो को कमु न आहे। PDM जे जलसे में शिरकत लाइ कराची पहुतल मौलाना फजलुर रहमान जी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। मौलाना फजलुर रहमान क्लिफ्टन जे निजी अस्पताल पहुची आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात कई। ज़रियनि जो चवणु आहे त मौलाना फजलुर रहमान ऐं आसिफ ज़रदारी विच में हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक सूधो मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मौलाना फजलुर रहमान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अयादत बि कई। जो आप कह रहे थे तीर कमान से निकल गया, सिंध में तो वही तीर लोगों के अंदर पैवस्त हो गया, सीनों में। आपकी कारकर्दगी ने उनको निशाना बनाया है। लेकिन लोग सवाल ये भी करते हैं, जुल्फ़िकार अली भुट्टो और मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाम पर कितने वोट लोगे? अब कितनी मर्तबा आप वही फिल्म दोबारा चलाएंगे? और एक बहुत बड़े 11 रुकनी टीम के खिलाड़ी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि दिसंबर से पहले हम इन्हें रुखसत कर देंगे। कैसे करेंगे और क्यों करेंगे? ओपोज़िशन जेका रांदि खेॾी रही आहे उन सां निज़ाम जी तॾा वेढ़ थींदी ऐं ओपोज़िशन खे बि कुझु न मिलंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ओपोज़िशन पार्टीज़ ते तनक़ीद कंदे चयो आहे त मौलाना फजलुर रहमान चवे थो त डिसंबर खां अॻु हुकूमत खे घर भेड़ो कंदासीं। दुनिया में किथे रिवायत आहे त रस्तनि ते जलसनि ज़रिए चूंडियल हुकूमत जी तॾा वेढ़ कई वञे। ओपोज़िशन वारा फ़रसुदा लकीर ते हली रहिया आहिनि। अवाम संदन साथ न ॾींदो। माण्हुनि में राय जुड़ियल आहे त PDM वक़्ती इतिहाद आहे। संदन झंडो ऐं नज़रियो साॻिया न आहिनि। मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बिलावल भुट्टो जी तकरीर ते रद्दअमल ज़ाहिर कंदे शाह महमूद कुरैशी चयो त शहीद ज़ुल्फ़िकार ऐं बेनज़ीर भुट्टो जे नाले ते केतिरा भेरा वोट वरिता वेंदा, केतिरा भेरा साॻी फिल्म हलाए माण्हुनि जी हमदर्दी हासिल करण जी कोशिश कई वेंदी। ओपोज़िशन ख़िलाफ़ केसिस मंतकी अंजाम ते पहुचण वारा आहिनि। ऐं वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ओपोज़िशन जे जलसे खे ताक़त खां महरूम शो करार ॾेई छॾियो। शिबली फराज़ चयो आहे त PDM रुगो जलसो करे रही आहे, जंहिंमें को बि पावर न आहे।
ओपोज़िशन पार्टीज़ जो न दग ऐं प्लान साॻियो नाहे, नज़रिया ऐं मौक़िफ़ मुख़्तलिफ़ आहिनि, खेनि रुगो ज़ाती ॾुख विराए वियो आहे, वटनि अवाम लाइ कुझु बि नाहे। शिबली फराज़ ओपोज़िशन खे मशवरो ॾिनो त हिन भेरे पहिरीं मौलाना फज़लुर रहमान खां तक़रीर कराई वञे। ख़ाली कुर्सियुनि खे ख़िताब मौलाना फज़लुर रहमान जो मज़ाक़ उॾाइण बराबरि आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त 13 साल अॼोकी तारीख़ ते मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो आपघात हमिलो थियो, जंहिंमें शहीद बेनज़ीर भुट्टो जे काफ़िले खे टारगेट कयो वियो हो। हमले जी ज़िम्मेवारी टीटीपी कई। अॼु साॻी जाइ ते पीपल्स पार्टी जो जलसो आहे, पर जलसे जी क़यादत टीटीपी जा ई दोस्त करे रहिया आहिनि।